जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी सियारे जी मिठाई। सियारे में केतिरियूं मिठाइयूं ठाहियूं वेंदियूं आहिनि, जहिड़ो माजून, खोराक, खोयो, गजर जो हलवो या दाल वारो सीरो। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि खोराक कीअं ठाहिजे। और ॿिया वीडियोस मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां, उन्हनि जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो। खोराक ॾाढी सुठी हूंदी आहे खाइण। या असां न्याणियुनि खे त ॾींदा आहियूं, पर इन खां सवाइ डिलीवरी खां पोइ माउरुनि जे लाइ इहा ॾाढी सुठी हूंदी आहे, छाकाणि त इन में खोण जो इस्तेमालु कयलु हूंदो आहे। वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो, कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। हाणे हिकु तई खणंदासीं, उन में असां खसखस खे सेके वठंदासीं। 50 ग्राम खसखस खई आहे, बिना तेल जे इस्तेमालु करण जे, ड्राई रोस्ट करणो आहे। 2 खां 3 मिंट 2 खां 3 मिंट सेकण खां पोइ इनखे असां कढी रखंदासीं। साॻे ई तईअ में असां हिंदाणनि जे ॿिजनि खे बि सेकींदासीं। इहे लॻभॻि 30 ग्राम आहिनि, 3 चमचा। इन्हनि खे बि असांखे ड्राई रोस्ट करणो आहे। जीअं जीअं रोस्ट थींदा तीअं फुंडंदा वेंदा। ॾिसो, हे चङी तरह हाणे रोस्ट थी विया आहिनि, त इन्हनि खे असां कढी रखंदासीं। साॻी तई खणंदासीं, उन में लॻभॻि असां 3 चमचा घी विझंदासीं, जेको 50 ग्राम जे क़रीब आहे। इन में असां खोण खे तरींदासीं। या 100 ग्राम आहे, या थोड़ी थोड़ी करे तरबी आहे, हिक महिल न। चङी तरह घुमाईंदे इनखे धीरे बाहि ते असां तरींदासीं। ॾिसो, इहा पॉपकॉर्न वांगुरु फूलजंदी वेंदी। बाहि खे बिल्कुलु धीरे रखिणो आहे, यानी सिम ते, और चङी तरह इनखे तरणो आहे, न त इहा कची हूंदी अंदरि और चङी तरह पीसजंदी न। ॾिसो, इहा खोण चङी तरह पीसजी वई आहे, त इनखे असां हिकु कटोरे में कढी रखंदासीं। अहिड़े नमूने असां थोड़ी थोड़ी खोण खणी करे उनखे तरणो आहे। हिकु महिल सॼी खोण न विझंदासीं, न त इहा कची रहिजी वेंदी। हाणे मां थोड़ी ॿी विधी आहे, इनखे बि तरे वठंदासीं। सॼी खोण तरजी वई आहे। हाणे इनखे असां कढी रखंदासीं जेसि ताईं इहा थधी थिए। उन खां पोइ इनखे पीसणो आहे। साॻे ई तईअ में असां ड्राई फ्रूट खे थोरो भुञंदासीं। इन में मां खया आहिनि 100 ग्राम बादामियूं, 100 ग्राम काजू। ड्राई फ्रूट जी साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। 50 ग्राम पिस्ता, और इन सां गॾु विझंदासीं 50 ग्राम अखरोट। तव्हां चाहियो त हिते शुवारा बि विझी सघंदा आहियो, 100 ग्राम जे क़रीब। इन्हनि सभिनी खे असांखे भुञणो आहे। 3-4 मिंट बाहि धीरे रखी भुञणो आहे। इन सां असांजो ड्राई फ्रूट जेको आहे ॾाढो क्रिस्प और क्रंची लॻंदो। कुझु माण्हू डायरेक्ट ईअं ई बि विझंदा आहिनि ड्राई फ्रूट, पर इनखे अगरि असां सेके विझंदासीं त इहो ॾाढो बढ़िया लॻंदो आहे। 3-4 मिंट ई सेकणो आहे। इन खां पोइ इनखे असां प्लेट में कढी रखंदासीं। जेसि ताईं इहो थधो थिए, छा थधे थियण खां पोइ इहो वधीक कुरकुरो लॻंदो आहे खाइण में। ॾिसो, खोण थधी थी वई आहे। इनखे मिक्सर जार में विझी करे असां इनखे पीसे वठंदासीं सफ़ा सन्हो। हाणे हिकु खणंदासीं तई, उन में विझंदासीं सचो घी, 200 ग्राम जे क़रीब आहे इहो। मां थोरो बचायो आहे, पोइ वरी थोरो थोरो करे असां वरी विझंदासीं, जीअं पिघलजी वेंदो। इन खां पोइ इन में असां विझंदासीं अटो। कणिक जो अटे जो इस्तेमालु करणो आहे। लॻभॻि 300 ग्राम आहे इहो। और घी विधो आहे मां इन में 200 ग्राम।
इनखे पहिरियों चङी तरह मिक्स कंदासीं, पोइ ज़रूरत पवंदी त असां 1-2 चमचो ॿियो विझंदासीं। पहिरियों चङी तरह मिक्स करणो आहे। अञा लॻे थो घी घटि आहे त हाणे मां हिते 2 चमचा ॿिया बि विझी रही आहियां। त हाणे मां टोटल हिते 250 ग्राम घी विधो आहे ऐं 50 ग्राम शुरूआत में खोण खे तरण महिल इस्तेमालु कयो। त पूरी मिठाई ठहण में असांखे हिते लॻो 300 ग्राम घी। इनखे असां भुञंदासीं, जेसिताईं इहो भुञिजे तेसिताईं ठाहींदासीं चाशनी। त अधु गिलास पाणी खणंदासीं हिकु बासण में, उन में विझंदासीं 300 ग्राम खंडु विझी करे इनखे मिक्स कंदासीं थोरो सो, और इनखे हिकु टको ॾियारणो आहे, यानी हिकु बॉइल ॾियारींदासीं। असांखे चाशनी घाटी न आहे करणी, सिर्फ़ु खंडु पिघलजे एतिरी देरि असांखे इनखे रखिणो आहे। त हिकु बॉइल अचण खां पोइ गैस बंदि करे छॾींदासीं, खंडु पिघलजी वेंदी और इहो साइड करे रखिणो आहे असांखे। जेसिताईं हाणे अटे खे भुञंदासीं। अटे खे भुञण महिल बाहि खे बिल्कुलु धीरे रखिणो आहे और कंटिन्यूअस घुमाईंदे इनखे भुञंदासीं। तेज़ बाहि ते भुञंदासीं त अटो जेको आहे सड़ी वेंदो। ॾिसो हे बराबरि आहे कलर। इन खां पोइ असां हिन में ॿियूं शयूं विझंदासीं। पहिरियों हिन में विझंदासीं असां इलायची पाउडर, यानी नंढे फोटे जो पाउडर। चाहियो त नंढे फोटे खे पीसे बि विझी सघंदा आहियो तव्हां। 1 चमचो जेको ड्राई फ्रूट असां भुञी रखियोसीं उहो विझंदासीं। जीअं मां ॿुधायो, तव्हां चाहियो त ड्राई फ्रूट जेको आहे पीसे बि विझी सघंदा आहियो, पर दाणा अगरि वॾा हूंदा थोरा त खाइण में ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। गॾु खसखस विझंदासीं जेका असां सेके रखी हुईसीं, हिंदाणे या ॿिज। गॾु विझंदासीं असां ॾूंघी, जंहिंखे मां कद्दूकश कयो आहे, ड्राई कोकोनट। ॾूंघी खणी करे उनखे कद्दूकश करे विझणो आहे। 50 ग्राम ड्राख, 50 ग्राम किशमिश। इहे सभु शयूं विझी करे इन खां पोइ असां हिन में आख़िरी में विझंदासीं खोण, जेका असां पीसे रखी हुईसीं। ध्यानु रखिणो आहे जेॾी महिल खोण पीसियूं असां त हिन में काओ बि सॼो पीस न हुजे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। बाहि खे धीरे ई रखिणो आहे, चङी तरह मिक्स करिणो आहे। जीअं जीअं मिक्स कंदा वेंदासीं इन जो हल्को कलर जेको आहे उहो डार्क थींदो वेंदो। ये सभु चङी तरह मिक्स थी वञे उन खां पोइ असां हिन में विझंदासीं चाशनी। त पहिरियों इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। कुझु मिंट लॻंदा इनखे असांखे मिक्स करण में, तेसिताईं उहो भुंजंदो बि वेंदो। और ॾिसो इन जो कलर जेको आहे हल्को डार्क बि थी वेंदो पहिरियों खां। इन खां पोइ असां हाणे हिन में विझंदासीं चाशनी जेका असां ठाहे रखी हुईसीं। चाशनी विझण खां पोइ इनखे कंटिन्यू घुमाइणो आहे। चङी तरह घुमाईंदे इन मां ॻोड़ा सभु कढणा आहिनि और बाहि खे धीरे ई रखिणो आहे। धीरे बाहि ते इनखे भुञणो आहे असांखे, त चाशनी जेका आहे सॼी खॼी वेंदी। और तेसिताईं भुञणो आहे जेसिताईं इन मां घी निकिरणु चालू थिए। इन मां ॾाढी बढ़िया खुशबू ईंदी आहे और ॾाढी टेस्टी और हेल्दी मिठाई आहे। तव्हां खंड जी जॻह ते गुड़ जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। मां हिते 300 ग्राम खंडु विधी आहे, त तव्हां उन जी जॻह ते 350 ग्राम गुड़ बि विझी सघंदा आहियो। ॾिसो इन मां घी निकिरणु चालू थी वियो आहे। इनखे असां सेट करण लाइ विझंदासीं थालीअ में या थाल में या कंहिं कंटेनर में। त जंहिं बि बासण में विझणो हुजे उन में पहिरियों हेठां घी लॻाइणो आहे, उन खां पोइ मथां असां इहो सॼो विझंदासीं हिन में और उनखे फैलाइणो आहे चङी तरह फैलाइजे। खुरपी, कटोरी या गिलास जो इस्तेमालु करे असां हिनखे लसो कंदासीं और चङी तरह हिनखे सेट करिणो आहे। ॾिसो इन खां पोइ इन मथां असां ड्राई फ्रूट विझंदासीं। मिक्स ड्राई फ्रूट विधो आहे मां हिते, जे इहो ॾिसण में ॾाढो बढ़िया लॻे।
हल्को सो प्रेस कंदासीं इनखे बि, जीअं ड्राई फ्रूट चङी तरह हिन ते चिपकी पए। इन खां पोइ थोरो सो हिनखे थधो थियण लाइ रखंदासीं। थोरो हल्को थधो थींदो, उन खां पोइ असां हिन ते कट सणंदासीं। छा गरम गरम में अगरि असां कट हणंदासीं त इहो बुरी वेंदो आहे, त थोरो सो थधो थियण खां पोइ खुरपी या छुरीअ जी सहायता सां असां हिन ते चीर हणंदासीं। शेप तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो, खपे त चौरस या डायमंड। त हिते मां क्रॉस निशान करे हिते डायमंड शेप में ठाहे रही आहियां मां, जीअं काजू कतरी हूंदी आहे उन वांगुरु। कटण खां पोइ असां हिनखे थधो करण लाइ रखंदासीं। कलाक ॿ इहो थधो थी वेंदो, उन खां पोइ असां हिन मां आसानी सां पीस कढी सघंदासीं। ॾिसो, थधे थियण खां पोइ इहे इज़ीली पीस निकिरंदा आहिनि। और जेको एक्स्ट्रा तेल बि लॻंदो आहे, भई हिन में जाम घी आहे, त उहो घी बि जेको आहे ॼमी वेंदो आहे, उहो बिल्कुलु न ॾिसणु ईंदो आहे पोइ थधे थियण खां पोइ। त हीअ असांजी खोराक तयार आहे। अगर तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंद आयो हुजे त उनखे ज़रूर लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस के ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूर क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते भी ज़रूर फॉलो कजो। और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।